मेरी मात भाई क्यों अबेरी है। सेवक के बने नहीं मात सिवा तेरी कोई। सेवा बिन तारो शेरी अम्बे मात मेरी है। सेवा बिन तारो श्री दुर्गे मात मेरी। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। ओ साईं जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। 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 बोलो साईनाथ महाराज की जय। अचो साध संगत जी, प्रभु जे चरणन में सब मिली करे हृदय सां अरदास क्यों, प्रार्थना क्यों तहे दातार। असांजी झोली प्रेम भक्ति ज्ञान सां भरियो। घर में सुख शांति समृद्धि, मन में भक्ति जो वास थे। ज्ञान वैराग्य अचे दातार। सर्व साध संगत जो तन मन निरोग रहे, शुद्ध प्रेम भक्ति योग रहे। लोक परलोक सुहेलो बणे, शुभ मनोरथ अवश्य पूर्ण कयो दातार। जंहिंजे मन में जेकी पवित्र अभिलाषा कृपा करे पूर्ण कयो। श्रद्धा विश्वास जो दान बख्शो प्रभु जी। सभई प्राणी सुखी वसन, नभय दान अहिंसा दान। सर्वे भवन्तु सुखिनः निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुख भाग भवेत्। प्रभु तव्हांजे शरण आहियूं, कृपा कयो। ओ त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा। सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी, नवदुर्गे जगन्मातर, प्रणमामि मुहुर्मुहुः। सर्वमंगल मांगल्ये शिवार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ओम नमश्चंडकाय नमः। ओम जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा नमोस्तुते। ओम भूर्भुवः स्वः, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, यो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय।
शेरा वाली माता तेरी सदा ही जय हो, जोता वाली माता तेरी सदा ही जय हो, मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो, बोल साचे दरबार की जय। गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा पूरन कृपाल। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय ओम नमो नारायण। ओम नमो नारायणाय ओम नमो नारायण। श्री कृष्ण शरणं मम श्री कृष्ण शरणं मम। श्री कृष्ण शरणं मम श्री कृष्ण शरणं मम। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये शरणं प्रपद्ये। ओम गोपीजन वल्लभ चरणा ओम गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपद्ये शरणं प्रपद्ये। हरि ओम हरि ओम। ओम गम गणपति नमः ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपति नमः ओम गम गणपतये नमः। ओम श्री साई दुखनाशाय नमः ओम श्री साई दुखनाशाय नमः। ओम श्री साई दुखनाशाय नमः ओम श्री साई दुखनाशाय नमः। सतनाम श्री हरवाहे गुरु सतनाम श्री हर वाहे गुरु। धन धन श्री गुरु नानक देव धन धन श्री गुरु नानक धन देव। धन श्री गुरु नानक देव धन धन श्री गुरु नानक देव। धन धन बाबा श्री चंद्र साहब धन धन बाबा श्री चंद्र साहिब। धन धन बाबा श्री चंद्र साहब धन धन बाबा श्री चंद्र साहिब। जय जय अम्बे जय जय अम्बे। जय जय अम्बे जय जय अम्बे। जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान। जय जय श्री हनुमान जय जय श्री हनुमान। श्री राम जय राम जय जय राम श्री राम सभई जय चओ। राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृता मृत्युर्मुक्ष्य मामृता। हरि ओम हरि ओम। हरिहर 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 हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। जय जय धरती माता जय जय धरती माता। जय जय माता जय जय भारत माता। जय जय गौ माता जय जय गौ माता। जय जय अम्बे माता जय जय अम्बे माता। जय जय सरस्वती माता जय जय सरस्वती माता। जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता। जय जय पिता माता जय जय पिता माता। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल लाल की जय।
जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। आयो लाल सबई चौ झूले झूले लाल। सर्व सतगुरु जी सनकादि जी भगवान सनक सनंदन सनातन सनत कुमार श्री नारद जी दालवे जी भगवान राम रति महाराज श्री अतीत मुनि भगवान वेद मुनि भगवान अविनाश मुनि भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरि शरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय। जय श्री कृष्ण। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। बोलो वृंदावन बिहारी। सात संगत जी सुभाणे एकादशी भक्ति योग जागरण 10 तारीख शुक्रवार रात जो 9 खां 11 दरबार साहब में कीर्तन सत्संग भक्ति भजन जो परम आनंद अवश्य प्राप्त कजो। बोलो एकादशी माता की जय। एकादशी व्रत जे लाइ फलाहारी अटो ऐं बिस्किट भी सिंघाड़ी वग़ैरह जे अटे सां जेके ठहंदा आहिनि तव्हां उनजो उपयोग करे था सघो। अहमदाबाद में तव्हांजे लाइ घुराया विया आहिनि त उहे खाई करे तव्हां आराम सां हियां झल करे भजन कयो वधीक भगवान जो वधीक सत्संग थी सके इन करे। ॿी ॻाल्हि अॼु रायपुर में असांजी प्रिया बहन हाज़िरी भी लगाई आहे न हुन आई आहे शायदि जंहिंजो हैप्पी हैप्पी बर्थडे आहे चओ जय श्री कृष्ण। ऐं प्रभु कृपा कनि प्रिया यानी राधा जी जो नालो थींदो आहे ऐं दरबार जी ॾाढी सुहिणी सेवा कंदी आहे इहा न्याणी खूब भगवान जे भक्ति भजन सत्संग जा उन्हनि प्रचार कया आहिनि ऐं अॻिते बि सेवा कंदी रहे सभु कार्य प्रभु सिद्ध कनि ऐं सदा रहमत कनि इहा अरदास आहे त तव्हां बि पंहिंजे मुख सां महिरबानी करे 3 बार आशीर्वाद चओ जी। वाह वाह सदा कृपा रहे। ऐं उन भजन भी तव्हांखे ॻाए ॿुधायोसीं यादि हूंदो तव्हांखे ये भजन भी उन रचना कई आहे ॾाढो सुहिणो भजन। तुझे सजदे हजार करां तुझ पे जिंदगी निसार करां हर बंदे में तू ही तो है हर बंदे से प्यार करां कि तू ही मेरा साथी तू सहारा कि तू ही हमें जान से है प्यारा कि तू ही मेरा साथी तू सहारा कि तू ही हमें जान से है प्यारा कि हरि तेरा हो नगर इशारा तो कोई तुझे देख ना सके। पानी है सारा ये जहां तो देता है सबको जिंदगी दिल से ये आती है सदा के हर पल करूं मैं बंदगी कि तेरे बिन चार सू अंधेरा कि तू ही एक रास्ता है मेरा कि तेरे बिन चार सू अंधेरा कि तू ही एक रास्ता है मेरा कि हरि तेरा हो नगर इशारा तो कोई तुझे देख ना सके। ये मेरे दिल की है दुआ
दामन न छूटे आपका। गोविंद गोविंद थे गोपाल, करते हो सबका तुम भला। कि तुझसे ही रात दिन सवेरा, कि तुझ बिन जिंदगी अंधेरा। कि तुझसे ही रात दिन सवेरा, कि तुझ बिन जिंदगी अंधेरा। कि हरि तेरा हो नगर इशारा, तो कोई तुझे देख ना सके। तुझ पे जिंदगी निसार करां, हाँ तुझे सजदे हजार करां। तुझे सजदे हजार करां, तुझ पे जिंदगी निसार करां। हाँ तुझ पे जिंदगी निसार करां, हाँ तुझ पे जिंदगी निसार करां। बोलो वृंदावन बिहारी लाल श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। साध संगत जी हिकिड़ी महाभारत जो प्रसंग ईंदो आहे, ॾाढो ॾाढो प्यारो, ध्यान ॾेई ॿुधिजो। हिकिड़ो सेवक ॾाढो क्रोध कंदो, ॾाढो गुस्सो कंदो, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते। माता पिता सतगुरनि खे चयो त तव्हां सम्झायो हुनखे, गुस्सो ॾाढो थो करे, क्रोध ॾाढो थो करे। ठीकु आहे भाई, मोकिलियो सत्संग ॿुधे, गीता पढ़े, सेवा करे। हे पहिरियों मां ॿी कथा थो ॿुधायां तव्हांखे, इन सां जुड़ंदी महाभारत जी कथा, ध्यानु ॾिजो। घटना जे द्वारा त गुरुजन उनखे लॻायो, लेकिन आख़िर सुभाउ एतिरो जल्दी त न बदिलजंदो आहे। धीरे धीरे असां क्रोध करे 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 कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो पात्र हूंदो आहे जंहिं ते गुस्सो करणु खपे, लेकिन पोइ कंदे कंदे असां उन ते बि गुस्सो कंदा आहियूं जंहिं ते न करणु खपे, ऐं उन ॻाल्हि ते बि गुस्सो कंदा आहियूं जंहिं ॻाल्हि ते असांखे गुस्सो न करणु खपे, यानी अयोग्य, ग़लति, अवैध। हाणे गुरुजीअ वटि आयो, गुरुजीअ विहारियो, काई ॻाल्हि सत्संग कीर्तन हले पियो, गुरुजीअ विहारे छॾियो। गुरुजी हाणे मां वञा, वे थोड़ी देरि वे, थोड़ी देरि विहारे छॾियऊं। अच्छा गुरुजी मां हाणे हिकु कमु कयां, न तूं हिते वे, पढ़ी ॿुधाए गीता। हाणे ॿाहिरि गीता पियो पढ़े, अंदरि गुस्सो पियो अचे। गुरुजी ॾाढा मन खे सम्झण वारा, उहे मुस्कुराइण लॻा, चवण लॻा, अरे पागल, मुख में गीता मन में क्रोध, इहो छा तरीक़ो आहे? वाकई कंदे कंदे उनखे गुरुजीअ ते बि क्रोध अची वियो। फोकट में विहारे छॾियो अथऊं, पाण त कमकार अथनि कोन, असांजा कम कोन, हा वेही करे हे कर हो कर, सत्संग कर, गीता पढ़। पाण नथा पढ़ी सघनि गीता, मां पढ़ी ॿुधायां, न ईंदो अथनि पढ़णु। सतगुरु सम्झी विया, अरे पागल तूं मूंखे बि गुस्सो थो करे, चुप थी वियो। कीअं चए नथो कयां, चयो हरे राम। तॾहिं उन्हनि सतगुरनि उनखे हिकिड़ी महाभारत जी कथा ॿुधाई। हाणे उहा कथा आरंभ थी थिए, ध्यानु ॾिजो। चवनि था प्यारा ॿुध, अॼु मां तोखे बढ़िया कथा थो ॿुधायां। जल्दी त न अथई? जल्दी त आहे, हाणे तव्हांखे केरु चए जल्दी आहे? कहिड़ो तव्हां जल्दी छुटी ॾींदव? चई भले तूं कमकार करे या न, त मां तोखे पोइ ॿुधायां कथा, बसि 5 मिंट जी। चई हाणे हेॾी देरि वेठो आहे गुरुजी, त 5 मिंट ठीकु आहे, ॿिया बि वेही रहंदा, काई ॻाल्हि न आहे। 5 मिंट वेठो और गुरुजी उनखे कथा ॿुधाई। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, महाभारत जो प्रसंग आहे। भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराज
अर्जुन महाराज भक्त परम भागवत वैष्णव ऐं उन भगवान कृष्ण जो प्यारो सात्यकी टई वञनि पिया यात्रा पिया कनि। वेंदे वेंदे राति जो जंगल पियो, थकावट हुई त भाई हिते विश्राम करणो आहे, हाणे हिते आराम कजे। ठीकु आहे, आराम कयूं था। राति जा 6 कलाक हुया। चओ हरि राम। कीअं कजे? चयूं 2-2 कलाक सभु हिकु करे पहिरो ॾींदो। ठीकु आहे, 2-2 कलाक सभु पहिरो ॾींदासीं ऐं हिकु हिकु माण्हू 2 ॼणा आराम कंदा, हिकिड़ो पहिरो ॾींदो। इन तरह सां 4-4 कलाक निंड बि थी वेंदी। हा, इहो ठीकु आहे, बढ़िया। इन तरह सां सभिनि खां पहिरियों भगवान श्याम सुंदर ऐं अर्जुन महाराज विश्राम कयो। सात्यकी चयो प्रभु मां पहिरो ॾींदुमि। ठीकु आहे भाई, तूं पहिरो ॾे। हाणे सात्यकी पहिरो ॾियणु लॻो। अञा थोरी सी देरि थी, जंगल भयंकर वन, वॾा वॾा विशाल कई वण लॻल हुआ हुते। अचानक घुरघुराहट जी जोर सां आवाज़ आई सात्यकी खे। सात्यकी ॾिठो, धीरे धीरे कोई ललकारे तो, घटवत तो ॻाल्हाए। सात्यकी खे बि गुस्सो आयो। केरु आहे तूं? कीअं अच, दम अथई त मूंसां लड़, छॾे न छॾींदुमि तोखे मां, यादि रखजांइ। ईअं कंदे कंदे अची उन लड़ाई ॿिन्ही जी शुरू थी वई। लड़ाई शुरू की तो सात्यकी बि घटि कोई वीर न आहे, भगवान कृष्ण सां गॾु रहण वारो, सेवा में। लड़ाई कंदे कंदे, युद्ध कंदे कंदे ॾिठई उहो जेको राक्षस आहे उनजो तेज बल शक्ति वधंदी थी वञे ॾाढी, आकार बि वधंदो वियो। राक्षस बि अजीब हूंदा आहिनि। जीअं जीअं लड़ाई करे 2 कलाक 1.5 कलाक वञे लड़ाई कई, तीअं तीअं उनजो बल वधंदो वञे, ताक़त वधंदी वञे, आकार बि वधी वियो। हालत ख़राब थी, लेकिन 2 कलाक गुज़रिया। सात्यकी चयो बीह ते बीह, मुंहिंजी जेकी सेवा हुई 2 कलाकनि जी हुई, हाणे मां विश्राम थो कयां। यादि रखजांइ, हाणे नंबर अथई अर्जुन जो। अर्जुन खे धीरे सां उथारियो। उथो गांडीव धारी, उथो, हाणे तव्हांजो क्रम आयो अथव। अर्जुन उथिया, ॾिठऊं अरे छा ॻाल्हि आहे? चई हीअ ॻाल्हि आहे, राक्षस बीठो आहे, तव्हां विश्राम कयो पिया। 1.5 घंटो 2 घंटा मां लड़ाई कई आहे। हाणे अर्जुन उथिया। भयंकर युद्ध थी ॿिन्ही में, पर ते थोरो ये भगवान श्याम सुंदर जी निंड में बाधा न अची, विश्राम में अहिड़ी युद्ध थी। लेकिन वो अहिड़ो खतर कमाल आहे, अर्जुन गांडीव धारी लड़े थो, उन सां बि आख़िर हिकदमि लड़ंदे लड़ंदे शक्तिशाली। अर्जुन महाराज बि उनखे मारे न सघिया। चओ हरि राम। आख़िर लड़ंदे लड़ंदे पसीना अची विया महाराज, ऐं 2 कलाक गुज़री विया। न अर्जुन उनखे चित करे सघिया, किराए सघिया, न घायल करे सघिया चङी तरह, न उनखे मूर्छित करे सघिया ऐं न मारे सघिया। 2 कलाक गुज़री विया। भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज जो नंबर आयो। अर्जुन धीरे सां चरणनि खे स्पर्श करे चयो प्रभु हाणे तव्हां उथो ऐं हीअ ॻाल्हि अथव, असां ॾाढो थकी पिया आहियूं, युद्ध करे करे बिल्कुलु शरीर शिथिल थी वियो आहे, मां विश्राम थो कयां। भगवान प्यार सां हथ फेरियो। हा अर्जुन भाई तूं विश्राम कर, मां वेठो आहियां। हाणे सात्यकी खे निंड अची वई, अर्जुन महाराज बि सुम्ही पिया। हाणे युद्ध केरु था कनि पिया? श्री युद्ध नथा कनि। भगवान जे साम्हूं आयो, बिल्कुलु तेज बल ओज सां अची करे ललकार कई, ओ श्याम सुंदर उथ, ॾाढो वॾो आहे तूं, ॾाढो शक्तिशाली आहे न, अच मूंसां युद्ध कर। भगवान मुस्कुराइण लॻा, खिलण लॻा। छो कयां युद्ध तोसां? अरे मां तोखे चुनौती थो ॾियां, युद्ध कर मूंसां, लड़ाई कर। चई भाई मुंहिंजी इच्छा ई कोन्हे, असांजो मन ई कोन्हे, फोकट में युद्ध कंदासीं, छाजे करे युद्ध कयूं? वीचारे खे थधो पइजी वियो। चई अरे मां युद्ध करणु थो चाहियां तव्हां सां। चई तुंहिंजे मन में हूंदो, असांखे त कोई युद्ध जो भाव ई कोन्हे, छाजे करे भाई तूं छा बिगाड़ियो आहे असांजो, तोसां लड़ाई कयूं? कंदे कंदे भगवान खे ॻाल्हाइण लॻो, चिलाइण लॻो, घटि वधि ॻाल्हाइण लॻो। हा लेकिन भगवान जेतिरो मुस्कुराइनि त उनजी हालत ख़राब। चओ हरि राम। आख़िर छा थियो? मुस्कुराए करे भगवान अहिड़ी मनमोहनी मुस्कान बिखेरी, होठनि कीअं चवंदो वञे, भगवान मुस्कुराईंदा वञनि, चवनि अरे अरे उपेक्षा करे छॾनि, न आहे करणी असांखे युद्ध, वरी वेही रहनि, बढ़िया मिठा स्वर कढनि।
आख़िर चई चई करे भगवान खे ललकारे ललकारे साणो थी पियो। धीरे धीरे हुनजो तेज घटिजी वियो, बल घटिजी वियो, शक्ति घटिजी वई, आकार तक घटिजी वियो। ए लंबो चौड़ो जेको बीठो पहाड़ वांगुरु ए नंढो थी वियो, एॾो नंढो थी वियो, वरी अञा नंढो थी वियो। ईअं कंदे कंदे सुबुह थी वियो। सात्यकी अर्जुन ॾिठो त कोई राक्षस कोन्हे। हलूं प्रभु यात्रा कयूं? हा हलो। प्रेम सां यात्रा करण लॻा। सात्यकी पंहिंजो समाचार ॿुधायो, हे हालत थी, मुंहिंजा पसीना निकिरी विया, पूरो ख़तरनाक राक्षस हो। अर्जुन बि ॿुधायो, महाराज अहिड़ी युद्ध कंहिं न कई आहे, हिनखे मां कुझु न करे सघियुमि, हालत ख़राब थी वई। प्रभु तव्हां युद्ध कई, तव्हां मारे छॾियो हुनखे, काथे आहे? भगवान मुस्कुराइण लॻा, न मां त युद्ध न कई। अरे त तव्हां वटि न आयो? चई ॾाढो आयो, जोर जोर सां ललकारी, झगड़ा की, घटि वधि ॻाल्हाइण लॻो। अरे त उहो काॾे हली वियो? हिते ई आहे, घबरायो न, हिते ई आहे। काथे आहे? भगवान पंहिंजो पीताम्बर ॾेखारियो, पीताम्बर जे कुंड में हेतिरे आकार में उहो राक्षस बदल। केतिरे में? एतिरे में। चओ हरे राम। ॾेढर बि वॾो थींदो आहे उनखे, 2 आङुरनि जेतिरे आकार में भगवान उनखे पीताम्बर जे छोर में ॿधी छॾियो। अरे हे कहिड़ो चमत्कार आहे, हे कहिड़ो प्रभु, तव्हां हिनखे कीअं परास्त कयो? तव्हां त युद्ध बि न कई आहे, चओ था न मां त हिकु बि हथु न उलारियो आहे, त कीअं हारजी वियो? भगवान चयो मां हिनजी उपेक्षा करे छॾी, मां हिन सां लड़ियुमि ई कोन। पोइ हिकु तरफ़ो केतिरो लड़ंदो, पोइ जेतिरो लड़े मां हुन सां प्यार सां थो ॻाल्हायां, तूं त ॾाढो सुठो आहे, छाजे करे तोसां लड़ाई कयां? मां तोसां लड़ाई न कंदुमि, तुंहिंजो सुभाउ हूंदो, मुंहिंजो त न आहे भाई। हा एॾो प्यार सां एॾो मिठो ॻाल्हायोमांसि, हुनजी हालत ख़राब थी वई। इहा कहिड़ी युद्ध आहे प्रभु? इहे कहिड़ा तरीक़ा आहिनि? असांखे सम्झ में न आया त तव्हां खोले करे ॿुधायो। सभिनि खां पहिरियों ॿुधायो इहो राक्षस हुयो की तव्हां त सर्वांतरयामी आहियो। तॾहिं श्री कृष्ण भॻवानु चवनि था इहो ॿियो कोई राक्षस न हुयो, इहो राक्षस हुयो जेको टिनी लोकनि में सभिनि ते हावी पइजी वेंदो आहे। इन जो नालो अथव क्रोध। कहिड़ो राक्षस आहे? क्रोध। इनखे जेतिरो महत्व ॾींदव, जेतिरो इन सां ॻाल्हाईंदव, ललकारींदव, ओतिरो ई वधंदो वेंदो आहे। जेतिरो हिनखे तव्हां चैलेंज कयो, चुनौती जो ॻाल्हायो, ओतिरो हिन जो आकार प्रकार तेज शक्ति वधंदी वेंदी आहे। और जेतिरो उपेक्षा करे छॾियो, मुस्कुराए छॾियो, मिठो ॻाल्हायो, ध्यानु न ॾियो, त ओतिरो हुनजी शक्ति घटिजंदी वेंदी आहे। इन करे जॾहिं बि गुस्सो अचे, क्रोध अचे, हरि नाम खणो, श्री कृष्ण गोविंद। बी रहो, विरोध न कयो। ज़रूरी न आहे कि तव्हां ई सही हुजो, गुस्से में अॻिलो माण्हू ग़लति हुजे। ऐं मान लो तव्हां सही बि आहियो त गुस्से सां कमु न ठहंदो आहे, विवेक सां कमु ठहंदो आहे। ओॾीमहिल त वधीक ज़रूरी आहे। ओॾीमहिल धीरज रखो, ॻाल्हायो न, भगवान नाम खणो। क्रोध आग जो रूप हूंदो आहे, थधो थधो पाणी पीओ, क्रोध रूपी आग शांत थिए, भगवत स्मरण कयो, मुस्कुरायो, ख़ुशि रहो, ओॾीमहिल त इहो क्रोध हली वेंदो आहे। इहा कथा ॿुधी करे उहो सेवक गुरूअ जे चरणनि ते किरी पियो, चवणु लॻो सच में गुरू जी मूंखे त तव्हां ते बि गुस्सो थो अचे, लेकिन अॼु पतो पियो त इहो अहिड़ो ख़तरनाक आहे कि मरंदो न आहे। जेतिरो लड़ो, इन सां संघर्ष कयो, त ओतिरो वधंदो आहे। अशांत वेही रहियो, उपेक्षा करे छॾियो, उनखे तव्हां छॾे छॾियो, रिफ्यूज़ करे छॾियो, त पोइ उहो घटिजंदो वेंदो आहे, हुनजो बल घटिजंदो वेंदो आहे। अहिड़ी भगवान जी लीलाऊं श्री कृष्ण जी। इन ढंग सां भगवान असांखे ज्ञान ॾिनो आहे। वॾा वॾा ज्ञान जा वचन जेके सम्झ में न ईंदा आहिनि, उहे कथा जे द्वारा सम्झ में अची वेंदा आहिनि, प्रसंग जे द्वारा। हाणे अगरि कोई चई छॾे न क्रोध जे लाइ, भाई क्रोध जेतिरो कंदो न वधंदो, शांत रहो त घटिजंदो, हितां वेंदी ॻाल्हि हितां फुर निकिरी वेंदी, सम्झ में ई न ईंदी। पर इहा कथा तव्हां यादि कंदो त क्रोध जो स्वभाव, प्रकृति ऐं उनखे हाराइण जो तरीक़ो असांखे यादि रहिजी वेंदो आहे। इन करे कथाउनि खे अमृत चयो वियो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे हे नाथ नारायण वासुदेव। त इन क्रोध खां बचण लाइ असां छा कयूं भाई ॿुधायो? त चऊं असां बि श्याम सुंदर भगवान जी शरण वठूं। हा उहे अगरि गॾनि त केवल क्रोध न, काम क्रोध लोभ मोह अहंकार मत्सर, इन्हनि जी दाल ॻरण वारी न आहे। वॾा वॾा ज्ञानी महाराज हारजी विया, पर जंहिं भगवान जी शरणागति वरिती आहे, किरंदे किरंदे बुॾंदे बुॾंदे भगवान बाह पकड़े उन्हनि खे खीचे वरितो आहे। इतिहास साक्षी।
ॾाढो प्यारो भॼन असांखे 3-4 महीना बिरजू बैरागी रायपुर वारे विजय कुकरेजा इहो भॼन ॾिनो ॻाइण लाइ। आलसी प्रमादी माण्हू असां अॼु था ॻायूं, इहो कोशिशि कयूं था ॻाइण जी। श्याम सुंदर मदन मोहन, श्याम सुंदर मदन मोहन, श्याम सुंदर मदन मोहन। बांसुरी वाले तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ श्याम सुंदर, हाँ सुंदर श्याम सुंदर, ओ सुंदर श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले हैं। तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। सुंदर मदन मोहन श्याम सुंदर, सांवरे घनश्याम तेरा यही प्यार है। तेरा यही प्यार है। भगवान के कड़ी कड़ी शिकायत भी करण खपे, भगवान के रुसण भी खपे भाई, जरूरी आहे। इनमें तो अपनापन आहे। सांवरे घनश्याम तेरा यही प्यार है। सांवरे घनश्याम तेरा यही प्यार है। जानता हूँ तू ही मेरा खिवनहार है। जानता हूँ तू ही मेरा खिवनहार है। हाँ जी जानता हूँ तू ही मेरा खिवनहार है। जानता हूँ तू ही मेरा खिवनहार है। ओ मिट्टी वाली काया प्रभु तेरे हवाले, मिट्टी वाली काया कृष्ण कृष्ण मिट्टी वाली काया प्रभु तेरे हवाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। जी तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। तेरे बिन कौन मेरा कृष्ण कन्हाई। तेरे बिन कौन मेरा कृष्ण कन्हाई। तेरे बिन कौन मेरा कृष्ण कन्हाई। गायो तेरे बिन कौन मेरा कृष्ण कन्हाई। तेरे द्वारे आया मेरा तू ही सहाय। तेरे द्वार आया मेरा तू ही सहाय। हाँ जी तेरा मेरा तू ही सहाय। हाँ तेरे द्वार आया मेरा तू ही सहाय। हाँ शरण तेरी आया प्रभु, प्रभु तेरी शरण आया, शरण तेरी आया कृष्ण। लाज बचा ले तू न संभाले तो हमें कौन संभाले। हो तू न संभाले तो हमें कौन संभाले। शरण तेरी आया प्रभु लाज बचा ले, तू न
संभाले तो हमें कौन संभाले। हाँ तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हो तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। श्याम सलोने अजब बंसी ये बजाई, ओ श्याम सलोने अजब ये बंसी बजाई। श्याम सलोने अजब ये बंसी बजाई। सुध मेरी बिसरी ऐसी तान सुनाई। सुध मेरी बिसरी ऐसी तान सुनाई। हाँ जी सुध मेरी बिसरी ऐसी तान सुनाई। ओ सुध मेरी बिसरी ऐसी तान सुनाई। आजा दरस दिखा दिखा दरस दिखा, आजा दरस दरस दिखा, आजा प्रभु आजा दरस दिखा। मेरे बांसुरी वाले तू न संभाले तो हमें कौन संभाले। हो तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ दरस दिखा आजा मेरे बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ प्यारे श्याम सुंदर मदन मोहन बांसुरी वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हो तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ जी तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ तू न संभाले तो हमें कौन संभाले। बोलो श्याम सुंदर जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। ॾाढो सुंदर भाव, ॾाढो सुंदर भजन तव्हां श्रवण कयो साध संगत जी। वाकई भक्त जो सहारो ही भगवान आहिनि। अगर भक्त खे भगवान खां वधीक कंहिं ते भरोसो आहे, ध्यान ॾिजो भाई, अगर भक्त खे भगवान खां वधीक कंहिं ते भरोसो आहे त उहो ॿियो कुझु न, भगवान जो नाम आहे। चओ हरे राम। प्रभु जे नाम जे भरोसे ते, उन बल ते ही जेके भक्त आहिनि उहे पंहिंजो पूरो जीवन समर्पण करे छॾनि था। एॾो उन्हनि खे भरोसो आहे। चओ हरे राम। हिकु ॿ न अलाए घणी कथाऊं असां ॿुधियूं आहिनि, असां पढ़ियूं आहिनि कि कीअं भक्त भगवान ते भरोसो था कनि, भगवान जी भक्तीअ ते भरोसो था कनि त उन्हनि खे ओड़ा लाभ मिलनि था। चओ हरे राम। ऐं जिन खे भरोसो न आहे त पोइ उन्हनि वटि उहे लाभ बि नथा थियनि भाई। चओ राम। भक्ति करणु अलॻि ॻाल्हि आहे, हा न, पर भक्ति ते भरोसो, भगवान ते भरोसो हुजणु अलॻि ॻाल्हि आहे। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हरे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। संत नाम ॾींदा आहिनि, भक्ति ॾींदा आहिनि उपाय में, पर उहो भगवान जी नाम ते असांखे ओतिरो भरोसो न हूंदो आहे। ॿिया जेके टोटका मिली वञनि उन्हनि ते वधीक भरोसो हूंदो आहे। चओ हरे राम।
हा न रायपुर में भी हाणे कीर्तन थियो तो हुते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईसीं कि कोई संत तव्हांखे सिधो सिधो चए न कि हा हे नाम जप श्री राम जय जय राम, हे विजय मंत्र आहे, हा न इहो जाप कर, सभु पाण ई भलो थींदो, हर जगह तुंहिंजी जीत थींदी, तूं काथे बि हारजंदे कोन प्यारा, भरोसो कर, न ईंदो भरोसो। माण्हू उन विश्वास सां श्रद्धा सां शायदि जाप बि न करे, पर इते ई अगरि संत चवनि ॿुध भाई ठीक सुबुह जो 4:15 बजे उथ चओ हरे राम, एतिरे में ई कन खड़ा थी वेंदा, यानी कुछ अलॻि करण लाइ चवंदा संत। हाँ सुबुह साणी थोड़ी उथारींदा सुबुह जो थधि में, कुछ त नयो ॿुधाईंदा। हा भाई सुबुह जो 4:15 बजे तोखे उथणो आहे, जी साईं। अच्छे रंग जा कपिड़ा पाइणा अथई भाई, कारा न पाइजां ग़लतीअ सां, जी साईं। अच्छा पाईंदुमि, हे साओ तला आहे न हिते हली वञा, जी साईं। सुठो हिकिड़ो आसन खणी वञा, मेरो न खणी वञा, जी साईं। उते विछाए करे वेहजां, जी। ॿ चार नींबू गॾु खणी वञा भाई, बसि हिते त अहिड़ो भरोसो अची वेंदो कि हाणे त मुंहिंजा सभु कम ठही वेंदा, बुरी बाधाऊं जेके आहिनि सभु ख़तम थी वेंदियूं। 2-4 नींबू खणी वञा, जी साईं। 15 मिंट उते वेही करे अखियूं बंदि करे भगवान जो ध्यानु करे, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, 15 मिंट इहो जाप कजां। पोइ साईं पोइ जेके 3 नींबू खणी वञे उहो फिटी करे अचिजां तला ते, बसि सभु ठीकु थी वेंदो। इन ते भरोसो अची वेंदो, चओ हरे राम। इन में भरोसो अची वेंदो कि हा ये कुछ संतन वॾो मजबूती वारी ॻाल्हि ॿुधाई आहे, पर सार छा आहे? श्री राम जय राम। नींबू थोड़ी सार आहे, सार एतिरो ई आहे, पर उहो तरीक़ा हूंदा आहिनि भक्तीअ सां जोड़ण जे लाइ। छो जो सिधी सिधी भक्ति असांखे मिले थी त सुठी नथी लॻे। चओ राम, हरे राम, श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। हा न बाक़ी आधुनिक भक्ति हुजे बढ़िया दिखावे वारी हुजे त उहो ॾाढी सुठी लॻंदी आहे, ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। पर सिधी सादी भक्ति कोई संत महात्मा वेही करे तव्हांखे चए भजन कर भाई, नाम जप, त उन ते भरोसो न ईंदो आहे। पर संतन खे भरोसो हूंदो आहे, भक्तन खे त भगवान जो ई भरोसो आहे। बसि तू न संभाले तो हमें कौन संभाले। प्रभु तू रक्षा न कंदे त ॿियो केरु कंदो, ॿियो केरु मूं ते दया कंदो। चओ राम। तव्हांजी नाम जी ही त वॾाई आहे, तव्हांजो नाम ही त सभिनीनि ते कृपा करे रहियो आहे। भक्तमाल में हिकिड़ी कथा ईंदी आहे, हिकिड़ो छोटो सो प्रसंग। हिकिड़ा संत हुया, उन्हनि जो नालो हुयो श्यामदास जी महाराज। उहे भजन कंदा हुया, उन्हनि वटि हिकिड़ो साधक आयो, सेवक आयो, नयो नयो जुड़ियो, चई बाबा मूंखे शांती खपे, बसि हाणे संसार नथो वणे, मां तव्हांजो सत्संग ॿुधियो आहे, हाणे मूं ते विशेष कृपा कयो त मां भजन कयां, भक्ति कयां, मूंखे शांती खपे। संतन भाव ॾिठो, चयूं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हे मंत्र अथई, भगवान राधा कृष्ण जो ॾाढो सुंदर पावन नाम संतन ॾिनो, हे जाप कजां। बसि उन जाप करणु शुरू कयो, मनी मन ध्यान बि लॻी वञे, नाम में मन बि लॻी वञे, ॾाढो आनंद अचे नाम जपण में। कुछ ई ॾींहं थिया, कुछ 4-5 ॾींहं हफ़्तो ई गुज़रियो हूंदो, ऐं उनखे कुछ अलॻि अलॻि आवाजूं ॿुधण में आयूं। चओ हरे राम। कि कन जे साम्हूं भयंकर आवाज थी अचनि, कोई चए थो जय हो जय हो, वरी केॾी महिल ढोल नगाड़ा था वॼनि, केॾी महिल शहनायूं थी वॼनि, केॾी महिल ईअं थो लॻे कंहिंजी वॾी बारात थी निकिरे, अहिड़ी भयंकर आवाज थी अचे। आयो 7 ॾींहंनि खां पोइ संतनि वटि, चई बाबा मां तव्हां खां शांती घुरी, मूंखे त शांती मिली आहे। मतिलब चई मां नाम तो जपिया, हफ़्तो कुल थियो आहे, मूंखे अजीब अजीब आवाज थी अचनि। कहिड़ी आवाज? चई केॾी महिल कोई जोर जोर सां जयकारो थो लॻाए, जय हो जय हो, केॾी महिल ढोल नगाड़नि जी आवाज थी अचे, केॾी महिल कोई धन्यवाद थो करे। इहो सभु छा आहे मूंखे सम्झ में नथो अचे। संतन अखियूं बंदि कयूं, पहुतल हुया, ध्यानु कयो त मुस्कुराइण लॻा। चयूं प्यारा तो ते त भगवान जी विशेष कृपा थी वई आहे। छा थियो साईं? चई ॿिए कंहिंजी आवाज कोन्हे, तुंहिंजे कई जन्मनि जा कोई पितर आहिनि, कई योनियुनि में भटकनि पिया, पर तूं कुछ ई ॾींहं अहिड़े भाव सां प्रेम सां भक्ति कई आहे त
तो उन भक्ति जी नाम जी कृपा सां भगवान उन्हनि सभिनीनि खे मुक्ति था ॾियनि, पंहिंजे वैकुंठ था घुराइनि। त हिकु हिकु अची करे तुंहिंजे कन में छा थो चई वञे? धन्यवाद, जय हो, जय हो। कि असांजे कुल में इहो प्यारो ॼायो, जे अहिड़ी भक्ति कई आहे, अहिड़े भाव सां उहो नाम थो जपे। तोखे छा लॻो भगवान जो नाम अगरि तूं जपंदी त तोते ई कृपा थींदी? प्यारा, तुंहिंजे सदके कई पीढ़ियूं, कई तुंहिंजा पूर्वज, कई वॾा जंहिंजा कोई बुरा कर्म बि थियल हूंदा, जेके भटकंदा हूंदा, उन्हनि खे बि भगवान पार करे छॾींदा। चओ हरे राम। एॾी नाम जी कृपा। त उहे ई सभु तुंहिंजो धन्यवाद कंदा वञनि था, उन्हनि जी जय जयकार थी थिए। जीअं न कंहिंजे वॾे महाराज जी सवारी निकिरंदी आहे, तीअं तुंहिंजे वॾनि खे वठी था वञनि वैकुंठ। चओ हरे राम। हाणे त भरोसो अञा वधियो नाम में, भक्ति में। भगवान जे नाम जो ई सहारो आहे भक्तनि खे भाई। चओ हरे राम। बस हृदय सां पुकार थे, हर धड़कन सां भगवान जी भक्ति, हर श्वास में भगवान जी भक्ति हुजे। ॾाढो सुंदर भाव। अचो मिली करे ॻायो भाई कुछ पंक्ति संगत जी चाहत। दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। हे प्रभु, असां ते कृपा कयो, असांजी भी यही अवस्था तव्हांजी भक्ति कंदे कंदे थे। दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। दिल की हर धड़कन तेरा नाम निकलता है। तेरे दर्शन को मोहन तेरा दास तरसता है। तेरे दर्शन को मोहन तेरा दास तरसता है। पुकार कयो, दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। ये दिल पुकारता है, एक बार चले आओ। ये दिल पुकारता है, एक बार चले आओ। बोलो, ये दिल पुकारता है, एक बार चले आओ। ये दिल पुकारता है, एक बार चले आओ। दर्शन देकर प्यारे मेरी बिगड़ी बना जाओ। दर्शन देकर प्यारे मेरी बिगड़ी बना जाओ। प्रियतम मेरे दिल में अरमान मचलता है। प्रियतम मेरे दिल में अरमान मचलता है। हो दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। बोलो, दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। कयो पुकार, दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। बोलो, धड़कन से तेरा नाम निकलता है।
कर भी दो दया मोहन, हम भी तो तुम्हारे हैं। कर भी दो दया मोहन, हम भी तो तुम्हारे हैं। एक बार तो अपना लो, जन्मों से तुम्हारे हैं। एक बार तो अपना लो, जन्मों से तुम्हारे हैं। तेरे नित्य मिलन को अब जीवन का है। तेरे नित्य मिलन को अब जीवन तरसता है। बोलो, दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। तेरे दर्शन को मोहन तेरा दास तरसता है। तेरे दर्शन को मोहन तेरा दास तरसता है। बोलो, दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। असांजी अवस्था ना आहे, भले असां सब भजन गायूं था भाई, निकलता प्रार्थना कयूं कि प्रभु अहिड़ी कृपा थे कि तव्हांजो नाम असांखे मिठो लगे, तव्हांजी भक्ति असांखे मिठी लगे। छो जो असां ॾाढा भागन वारा आहियूं साध संगत जी, जो भगवान जी शरण में वेहण जो मौको मिलियो आहे। चओ हरे राम। ये कृपा भी सभिनीनि ते न थींदी अथव भाई। कृष्ण नाम भी हर कोई जाप न करे सघंदो आहे, हर कोई न चई सघंदो आहे। संत ॿुधाइनि पिया कि भागवत में लिखियल आहे कि 3 ॼणा थोरो वंचित रहिजी वेंदा आहिनि, कृष्ण नाम न जपे सघंदा आहिनि। केरु? पहिरियों त चयूं जेके नंढा ॿार हुजनि, तव्हां ॾिसो उहे ठीक सां कृष्ण न चई सघंदा आहिनि। चओ हरे राम। नंढा ॿार आहिनि त उहे जय श्री कृष्ण, कृष्ण शब्द, कृष्ण नाम उन्हनि जे मुख मां ठीक सां न निकिरंदो आहे। ॿियो चवनि था जेके थोड़ा वॾा बुजुर्ग अवस्था में पहुची वेंदा आहिनि, उहे बि वीचारा कृष्ण नाम ठीक सां न चई सघंदा आहिनि। चओ हरे राम। ठीक आहे, हे त ॻाल्हि सम्झ में अचे थी। टियों केरु आहे भाई जेको भगवान जो नाम नथो चई सघे? चवनि था जंहिं ते कृष्ण जी कृपा न आहे। चओ हरे राम। यानी उहो ई जाप करे सघंदो जंहिं ते कृष्ण कृपा करे। अगर तव्हां चई था सघो जय श्री कृष्ण, यानी असां ते भगवान जी कृपा आहे, इहो प्रमाण आहे। चओ हरे राम। बस हाणे भाव सां इहे पुकार थिए, एतिरी भगवान असां ते कृपा कनि, इहा असांजी पुकार हुजे। भाव हूंदो आहे न त भगवान सभु विधि विधान नेम सभु छॾे छॾींदा आहिनि। भाव कोन्हे त पोइ त कुझु बि करे वठो। चओ हरे राम। कुझु बि कयो, भगवान थोड़ी पंहिंजा नियम छॾींदा भाई। हिकिड़ी घटना असां ॿुधीसीं जगन्नाथपुरी जी। जगन्नाथ भगवान खे 56 भोग लॻंदो अथव रोज। नित्य भगवान खे तरह तरह जा बढ़िया व्यंजन ठाहे करे खाराईंदा आहिनि। हिकिड़ी माता जगन्नाथ मंदिर में पहुती, वो भगवान जगन्नाथ सां ॾाढो प्रेम कंदी। मन में ख्याल अची वियो, भाव अची वियो कि मुंहिंजो प्रभु, मुंहिंजो जगन्नाथ भगवान वीचारो रोज 56 भोग तो खाए, रोज उनके तरह तरह जा एडा हैवी आइटम था खाराइनि। वीचारे की तकलीफ़ न थींदी हूंदी, तबियत ख़राब न थींदी हूंदी रोज एडो हैवी खाई करे। ॾिसो भाव जी ॻाल्हि ऐं सच्ची घटना। तो छा भगवान खे रोज तकलीफ़ न थींदी हूंदी? सभु उनखे एडो हैवी था खाराइनि, कोई पूड़ी पकवान त खिचड़ी त कोई कुछ, सभु यही था खाराइनि।
मन में भाव आयो कि मां भगवान जे लाइ थोड़ो सो बढ़िया नीम कुटे करे चूरण ठाहे वञा। चओ हरे राम। डाइजेशन लाइ बि त कुछ हुजे न भाई। चओ राम। कुछ अहिड़ो बि त व्यवस्था हुजे त बढ़िया पंहिंजे हथ सां उहो कुछ आयुर्वेदिक सामान मिलाए करे, सामग्री मिलाए करे चूरण ठाहे वई वो माता। ऐं वञी जगन्नाथ भगवान जे साम्हूं हाजिर थी। पंडित जी बीठा हुया। महाराज ये भगवान को भोग लगाइए। चयो छा आहे अम्मा? चई हे हाजमे जो चूरण आहे। चओ हरे राम। संतन खूब डांटियो पंडित जी तू पागल आहे? असांजो जगन्नाथ भगवान कृष्ण जो रूप वो 56 भोग खाईंदो आहे कि तुंहिंजा हे चूरण खाईंदो? खणी बि आई आहे त चूरण, ॿियो कुछ खणी अचबो आहे भाई। ॾाढो डांटियो। चई हल खणी वञ, वापसि खणी वञ। वीचारी सीधी सादी अम्मा चुपचाप खणी वापसि हली वई घर। चओ हरे राम। पर भाव वीचारी जो सचो हुयो। रात जो जेॾी महिल पुजारी जी सुम्हिया, भगवान जगन्नाथ सपने में आया। भगवान पेट पकड़े करे जोरदार आवाज था कनि। पीड़ा थी थिए भगवान खे। पुजारी जी सपने में ही पुछनि था प्रभु छा थियो? सभु ठीकु था? चई अरे पुजारी तव्हां सभु असांखे बसि इहे माल पाणी खारायो था, रोज रोज हैवी खारायो था, दाल पकवान पूड़ी आलू हे हो सभु। अरे प्रभु सभु ठीकु था? चई कोई हाजमे जो ध्यानु रखे थो असांजे? चओ हरे राम। हाँ सभिनीनि खे रुगो इहे भारी बसि व्यंजन खाराइणा आहिनि। प्रभु तव्हां जेकी आज्ञा कयो, मां सुभाणे खां खिचड़ी। चई अरे न भैया हिन महिल मूंखे चूरण खाइणो आहे। चओ हरे राम। अधु रात जो भगवान चवनि था हो वीचारी माता त खणी आई हुई, उनजो एॾो भाव हुयो त उनखे डांटे छॾियो, हाणे मूंखे चूरण खाइणो आहे। भगवान चवनि था अरे तुरंत निंड खुली पुजारी जी। थदा पइजी विया कि भगवान अहिड़ा दर्शन ॾिना आहिनि। अधु रात जो स्नान करे उथिया उन माता जो घर पतो करण जे लाइ। माता जो घर मिलियो। अधु रात जो दरवाजो खटखटाए करे चवण लॻा अम्मा अम्मा तुंहिंजी सेवा स्वीकार आहे, भगवान खे मूंखे चूरण ॾे। चओ हरे राम। वो माता रोअण लॻी। संत ॿुधाईंदा आहिनि कि अॼु बि भगवान खे 56 भोग बि लॻंदो आहे। कर्मा बाई जे नाले ते भगवान खे खिचड़ी बि लॻंदी आहे भोग में, ऐं भगवान खे उहो चूरण बि रखंदा अथव। चओ हरे राम। हाणे ॿुधायो छा भगवान खे ज़रूरत आहे? भगवान खे त कंहिं शइ जी बि ज़रूरत। अगरि भाव कंहिं भक्त जो एॾो ऊंचो थो थी वञे त भगवान त सभु विधि विधान नेम सभु था छॾे छॾनि। चओ हरे राम। बसि भाव हुजे त, सेवा हुजे कंहिंजी दिलि सां भाव सां, त सतगुरु बि सभु नियम छॾे छॾींदा आहिनि। चओ हरे राम। भक्त जो भाव हुजे त भगवान हली ईंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। भाव जी बलिहारी आहे भाई। असांजे अंदरि थोरो बि भाव न हूंदो आहे, थोड़ी बि भक्ति न हूंदी आहे, पर असां ॾेखारण ॾाढो कुझु चाहींदा आहियूं। ॾाढी पंहिंजी प्रशंसा कराइण चाहींदा आहियूं कि नालो थिए, मुंहिंजी सेवा सभु ॾिसनि, मां जेकी थोड़ी घणी भक्ति थो कयां सभु ॾिसनि। न, हनुमान जी महाराज, वाल्मीकि रामायण में कथा ईंदी आहे कि हनुमान जी महाराज जेॾी महिल लंका विया समुद्र लांघे करे, तो जेकी वानर सेना बीठी हुई लंका जे हिन पार, समुद्र जे हिन पार, हनुमान जी महाराज चई विया कि तव्हां कोई बि वापसि न वञिजो, वापसि असां गॾु हलंदासीं। चओ हरे राम। तव्हां हिते बीहजो, इंतजार कजो, मां बसि झटि वयुमि, वापसि ईंदुमि, पोइ गॾु हलंदासीं राम जी वटि। छाजे लाइ चयो ख़बर अथव? छो जो हनुमान जी महाराज चयो अगरि हे सभु हली वेंदा, मां पोइ ईंदुमि सीता मैया जो पतो करे, त केवल मुंहिंजी वाहवाही थींदी। चओ हरे राम। राम जी केवल मूंखे धन्यवाद कंदा, केवल मूंसां प्रेम कंदा, पर न, हिननि बि त साथ ॾिनो आहे। हे हनुमान जी महाराज जी सोच। चओ हरे राम। मुंहिंजी साराहना न थिए, हिननि वीचारनि बि त महिनत कई आहे, हेसि ताणी आया आहिनि सभु, तव्हां बि जो गॾु हलंदासीं। हनुमान जी महाराज जेॾी महिल लंका मां थी आया, वापसि आया, त हिकु हिकु वानर जेको आहे राम जी खे हनुमान जी महिमा करे। महाराज असां कुझु बि न कयो आहे, असां त बार बार थकिजी पिया पयूं, असां त वेही पिया रहूं, हे त तव्हांजा जेके हनुमान जी आहिनि, हा हिननि में एॾी शक्ति आहे, तव्हांजी कृपा सां इहे ई समुद्र लांघे करे विया अथव। चओ हरे राम। हनुमान जी महाराज हिकिड़े कोने में बीठा हुया, उहे चवनि न न न, बसि सभु राम जी जी कृपा आहे, हिननि ॾाढी महिनत कई आहे, हिननि बि खूब ध्यानु रखियो आहे, हिननि बि खूब सेवा सहयोग कयो आहे।
राम जी चवण लगा न भाई हनुमान जी हे सब तारीफ़ था कन त पक तव्हां में कोई विशेष ॻाल्हि त हूंदी। चयो हा साईं, 7 समुद्र जेके हुया उहे लांघे हली विया, कोई कंहिंखे ताक़त ई कोन्हे, हनुमान जी केवल विया आहिनि। त उते हिकिड़ा कोई संत ऋषि मुनि वेठा हुया, उन्हनि छा चयो हनुमान जी खे ख़बर अथव? उन्हनि चयो हनुमान जी तव्हां ते राम जी जी विशेष कृपा आहे कि तव्हां समुद्र लांघे हली वियो। हनुमान जी खिलण लगा, चयो इहो कोई राम जी जी विशेष कृपा कोन्हे। चओ हरे राम, ये राम जी जी कोई विशेष कृपा कोन्हे कि मां समुद्र लांघे हली वियुमि। त पोइ चई विशेष कृपा त राम जी जी मूंखे इहे सम्झ में आई कि मां लंका पहुतुमि, लंका जी जेॾी महिल हालत ॾिठी कि सोने जी आहे। अरे हिकु हिकु पिलर जेके खंबा आहिनि उहे बि सोन जा, हर शइ सोन जी। पर राम जी जी मूं ते अहिड़ी कृपा थी कि मुंहिंजो मन हुते अटकी न पियो, मुंहिंजो मन केवल राम जी जे चरणनि में ई अटकियल हुयो। चओ हरे राम। थोरो सो वीचार कयो केॾी गहरी ॻाल्हि चई आहे हनुमान जी महाराज। उहे चवनि था कि उहो सभु चकाचौंध ॾिसी करे मुंहिंजो मन भटकियो कोन, ई राम जी जी वॾी कृपा आहे कि मुंहिंजो मन जेको आहे राम जी जे चरणनि में ई अटकियल हुयो। असां थोरी सी चकाचौंध ॾिसी बसि गायब थी वेंदा आहियूं। चओ हरे राम, है न, संसार जी कोई सुठी शइ बसि ओॾे ई लॻी वेंदासीं। पर चवनि था इहे भॻवान जी मूं ते वॾी कृपा आहे, राम जी जी इन खां वॾी कृपा नथी थी सघे कि मुंहिंजो हिनमहिल बि मन राम जी जे चरणनि में अटकियल आहे। अहिड़ी उन्हनि जी भक्ति हुई, कॾहिं दिखावो न कयो हनुमान जी महाराज। चओ हरे राम। असां बि प्रार्थना कयूं भॻवान कृपा कयो असां ते बि, असांखे बि भक्ति मिले, नाम मिले, सत्संग मिले, सेवा मिले, सतगुरनि जो दर सदाई सदाई असांखे मिलंदो रहे त हे भक्ति असांखे मिलंदी रहंदी। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम गाओ हरि बोल जय जय राम, प्यारे श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम, बोलो श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम गाओ जय जय राम, बोलो श्री राम जय राम जय जय राम, बोलो श्री राम जय राम जय जय राम। हे नंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, हे नंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, हे नंद नंद आनंद नंद यदुनंद 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 नंद गोपाला, हे नंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, हे नंद नंद गोपाला, आनंद नंद गोपाला, जय राधे राधे, 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 ओ जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय राधे राधे, जय
जय राधे राधे 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 जय राधे ओ राधे जय राधे राधे जय राधे हम राधे जय राधे राधे जय राधे राधे बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे ओ श्याम राधे 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 श्याम राधे राधे ओ राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 जय राधे 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 जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान गुरु श्री चंद्र भगवान की जय ओम शांति भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। आज की प्रसाद सेवा अकल तरामो गोलू जयसवानी परिवार ते खूब प्रभु जी कृपा थे भंडार भरपूर रहन। विशेष सूचना ध्यान ॾेई ॿुधिजो भाई सत्संग प्रेमी। विशेष सत्संग कीर्तन सूचना 12 जनवरी कॾहिं आहे भाई 12 जनवरी आतवार जो 12 खां 2 बजे तक चकर भाटा बिलासपुर वारा सब फ़ाइदो खणी था सघनि। विच में झूलेलाल मंगलम में 12 खां 2 प्रभु जो भजन सत्संग कीर्तन ऐं प्रभु जो भोजन प्रसाद स्वीकार कजो। वाधवानी परिवार में मंगलमय आयोजन आहे शादी जो। उन उपलक्ष्य में 12 खां 2 सत्संग कीर्तन ऐं प्रभु जो भोजन प्रसाद। ऐं 13 जनवरी चकर भाटा सिंधी धर्मशाला में सिंधी एकता दिवस जेको मनाईंदा आहिनि। बाबा प्रेमदास दरबार बड़ौदे मां संत ईंदा आहिनि। सुबुह जो असांखे मौक़ो ॾिनो अथऊं सुबुह जो 10 खां 12 सत्संग भजन कीर्तन ऐं उते बि भोजन प्रसाद सतगुरनि जो स्वीकार कजो। यानी 10 तारीख़ एकादशी भक्ति योग सुभाणे है न। वरी 12 तारीख़ भी कीर्तन 13 तारीख़ भी कीर्तन ऐं दरबार साहिब में 4 कीर्तन रोज हलंदा अथव। बोलो वृंदावन बिहारी।